सल्ली व नुसल्लिम अला रसूलिहिल करीम। तालीमुल इस्लाम जे सिलसिले में मौजिज़े ऐं करामत जो बयान। मौजिज़ो छा खे चवंदा आहिनि? मौजिज़ो अल्लाह ताला पंहिंजे पैगम्बरनि जे हथ सां कॾहिं अहिड़ी ख़िलाफ़ आदत का ॻाल्हि या कुझु ॻाल्हियूं ज़ाहिर कंदो आहे जंहिंखे आम माण्हू न करे सघंदा आहिनि। त जीअं अहिड़ियूं ॻाल्हियूं ॾिसी करे माण्हू इहो सम्झनि त हीअ माण्हू अल्लाह पाक जे तरफ़ां मोकिलियल आहे, त अहिड़ियुनि ॻाल्हियुनि खे मौजिज़ो चइबो आहे। मौजिज़ो पैगम्बर कहिड़ा कहिड़ा मौजिज़ा ॾेखारिया? पैगम्बरनि अल्लाह पाक जे हुकुम सां तमामु घणा मौजिज़ा ॾेखारिया। कुझु मशहूरु मौजिज़ा ही आहिनि। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो आसा, यानी आसा चइबो आहे हथ में खणण जी लठ खे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी इहा आसा जेका आहे उहा नांग जी शिकिल इख़्तियार कई ऐं जादूगरनि जे जादू सां ठहियल जेके नांग हुआ उन्हनि खे इन नांग ॻी छॾियो ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे हथ में अल्लाह पाक अहिड़ी चमक पैदा करे छॾी हुई जो उन जी रोशनी सिज जी रोशनीअ ते बि ग़ालिब अची वेंदी हुई। ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे लाइ अल्लाह ताला समुंड जे विच में ख़ुश्क रस्ता पैदा कया ऐं पाण पंहिंजनि साथियुनि सां उन्हनि रस्तनि जे ज़रिए सां यानी उहो समुंड पार करे विया। जॾहिं फ़िरौन जो लश्कर उन्हनि रस्तनि ते आयो ऐं उते लंघण जे इरादे सां दरिया जे विच में पहुतो त पाणी मिली वियो ऐं फ़िरौन पंहिंजे पूरे लश्कर सां ॿुॾी ऐं हलाकु थी वियो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला जे हुकुम सां मुर्दनि खे ज़िंदा कंदा हुआ, मादरज़ाद अंधनि खे रोशनी ॾींदा हुआ ऐं मिटीअ जी झिरकी या को पखी ठाहे करे अल्लाह जे हुकुम सां उनखे जीअरो करे उॾाए छॾींदा हुआ। ऐं असांजा हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जो वॾो मौजिज़ो क़ुरान पाक आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात खे 1431 साल थिया आहिनि, छो त 11 हिजरीअ में अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात थी ऐं हींअर 1442 हले पियो। 1431 साल अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे दुनिया मां वेंदे थिया आहिनि। हेसि ताईं जेको आहे को बि अरबी ज़बान जो वॾे खां वॾा जेके माहिर आहिनि, फ़ाज़िल आहिनि, उहे पंहिंजी पूरी कोशिशि करण जे बावजूदु क़ुरान पाक जहिड़ी का नंढे में नंढी सूरत जेका आहे उहा बनाए कोन सघिया आहिनि ऐं क़यामत ताईं कोन ठाहे सघंदा। सॼी दुनिया खे क़ुरान आजिज़ करे छॾियो आहे। क़ुरान इन्हनि खे चैलेंज ॾिनो त जेकॾहिं तव्हां चओ था त हीउ जेको आहे उहो कंहिं इंसान जो या मख़लूक जो कलाम आहे त तव्हां सॼी मख़लूक मिली वञो ठाहे ॾेखारियो। ॿियो मौजिज़ो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मेराज आहे। टियों मौजिज़ो शक़ुल क़मर आहे। चोथों मौजिज़ो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो आहे त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ताला जे ॿुधाइण सां केतिरियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायूं, यानी उन जे थियण खां पहिरीं ॿुधाए छॾियूं ऐं पोइ उहे ॻाल्हियूं ईअं ई थियूं जीअं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायूं हुयूं। पंजों मौजिज़ो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो आहे त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ जी बरकत सां ॿाटनि माण्हुनि जो खाधो सवें माण्हुनि पेट भरे खाधो ऐं इन खां अलावा बि हुज़ूर सरवर आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा यानी सवें मौजिज़ा आहिनि जेके किताबनि में मौजूदु आहिनि। मेराज छा खे थो चइजे? अल्लाह ताला जे हुकुम सां हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन राति जो जाॻण जी हालत में बुराक ते सवार थी मक्का मुअज़्ज़मा ज़ादहल्लाहु शरफ़ा खां बैतुल मक़दिस ताईं रवाना थिया ऐं पोइ यानी बैतुल मक़दिस पहुता ऐं उतां खां 7 आसमाननि ते ऐं पोइ उतां खां जिते जिते अल्लाह पाक खे मंज़ूर हो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उते तशरीफ़ फरमा थिया ऐं इन राति में पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जन्नत ऐं दोज़ख जो सैर करायो वियो ऐं पोइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी उन ई राति में वापसि पंहिंजे जेको आहे सो यानी मक़ाम ते पहुता मक्कतुल मुअज़्ज़मा में ज़ादहल्लाहु शरफ़ा। शक़ कमर छा खे थो चइजे? कमर चइबो चंड खे, शक़ माना फाटणु। शक़ कमर इहो आहे त हिकु राति कुफ़ार मक्का
हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे चयो त को मौजज़ो ॾेखारियो त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चंड जा अल्लाह जे हुक्म सां 2 टुकड़ा करे छॾिया। पाण आङुर जो इशारो कयो ऐं चंड 2 टुकड़ा थी वियो। हिकिड़ो टुकुर हिकिड़े पासे हलियो वियो, ॿियो टुकुर ॿिए पासे हलियो वियो ऐं सभिनी ॾिठो, जेके उते मौजूदु हुआ सभिनी ॾिठो त 2 टुकड़ा थियो। वरी पोइ 2 टुकड़ा पाण में मिली विया ऐं चंड जीअं हो तीअं वरी थी वियो। सवाल करामत छा खे चवंदो आहे? चइबो आहे वलियनि जी करामत। जवाब, अल्लाह ताला पंहिंजे नेक बंदनि जी इज़त वधाइण जे लाइ कॾहिं कॾहिं उन्हनि जे ज़रिए अहिड़ियूं ॻाल्हियूं ज़ाहिर फ़रमाईंदो आहे जेके आदत जे ख़िलाफ़ु हूंदियूं आहिनि ऐं मुश्किल हूंदियूं आहिनि ऐं ॿिया माण्हू उनखे न करे सघंदा आहिनि। उन्हनि ॻाल्हियुनि खे करामात चइबो आहे। नेक बंदा ऐं अल्लाह जा औलिया उन्हनि जूं जेके करामतूं आहिनि उन्हनि जो ज़ाहिर थियणु हक़ु ऐं सचु आहे, असां उनखे मञूं था। सवाल, मौजज़ो ऐं करामत में छा फ़र्क़ु आहे? जवाब, जेको माण्हू नबूअत ऐं पैगम्बरीअ जो दावो करे थो ऐं उन जे हथ ते का ख़िलाफ़ आदत या मुश्किल ॻाल्हि ज़ाहिर थिए त उनखे मौजज़ो चइबो आहे। ऐं जेको माण्हू पैगम्बरीअ जो दावो कोन थो करे पर पाण मुतक़ी परहेज़गार हुजे ऐं उन जा तमामु कम शरीयत जे मुताबिक़ हुजनि, को बि गुनाह उन जे ज़िंदगीअ में न हुजे, कबीरा गुनाह जो न हुजे, आदि न हुजे उनजो, ऐं त पोइ अहिड़े मुतक़ी परहेज़गार माण्हूअ खां जे हथ ते का अहिड़ी शइ ज़ाहिर थी वञनि जेके माण्हू नथा करे सघनि या माण्हुनि जे लाइ तमामु मुश्किल आहे त उनखे चइबो आहे त हीअ करामत आहे। ऐं जेकॾहिं ख़िलाफ़ शरअ ऐं बेदीन माण्हूअ खां का ख़िलाफ़ आदत ॻाल्हि ज़ाहिर थिए त उनखे इस्तिदराज चइबो आहे। यानी बेदीन माण्हूअ नमाज़ बि कोन थो पढ़े, सुवारी बि कोन थो रखे ऐं हलाल हराम जी परवाह बि कोन थो करे ऐं ग़लति यानी क़िस्म जा अख़लाक़ हुन जा आहिनि, दीन जे ख़िलाफ़ आहे, पर अहिड़ी ॻाल्हि का ज़ाहिर थी वई जेका अजीब आहे त पोइ इहो इनखे करामत कोन चइबो, इहो इस्तिदराज आहे। सवाल, छा औलिया इकराम जूं करामतूं ज़ाहिर थियणु ज़रूरी आहिनि? जवाब, न, इहा ॻाल्हि का ज़रूरी न आहे त वलीअ खां का करामत ज़रूरु ज़ाहिर थिए। मुमकिन आहे त को शख़्स अल्लाह पाक जो दोस्त हुजे ऐं अल्लाह जो वली हुजे ऐं सॼी उमिरि में हुन खां हिकिड़ी करामत बि ज़ाहिर न थिए। करामत जो ज़ाहिर न थियणु जेको आहे या करामत जो ज़ाहिर थियणु विलायत जे लाइ लाज़िम कोन्हे त भई करामत ज़ाहिर कान थींदी त पोइ वली कोन थींदो, न, विलायत जे लाइ करामत का ज़रूरी कान्हे। किन वलियुनि जूं करामतूं ज़ाहिर थियनि थियूं, किन जूं कोन थियूं थियनि, उहे लिकल रहनि था। सवाल, कुझु फ़क़ीर अहिड़ा आहिनि उन्हनि खां यानी ख़िलाफ़ शरअ आहिनि, फ़क़ीर आहिनि ऐं उन्हनि खां जेको अहिड़ियूं ॻाल्हियूं ज़ाहिर थियनि थियूं जो माण्हू नथा करे सघनि, उनखे छा सम्झणु घुरिजे? जवाबु, अहिड़ा माण्हू जेके शरीयत जे ख़िलाफ़ु कमु कनि था ऐं जेकॾहिं का अहिड़ी ॻाल्हि उन्हनि खां ज़ाहिर थिए त पोइ सम्झो त इहो जादू आहे या को इस्तिदराज आहे। करामत हरगिज़ न आहे ऐं अहिड़नि माण्हुनि खे वली सम्झणु या इन्हनि जे ख़िलाफ़ आदत ॻाल्हियुनि खे करामत सम्झणु हिकिड़ो शैतानी धोखो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे सही सम्झ ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। या रहमर राहिमीन, या रहमर राहिमीन, या रहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन्नार। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुब्हानल्लाहि व बिहम्दिही, सुब्हानकल्लाहुम्मा व बिहम्दिक, व नशहदु अल्ला इलाहा इल्ला अंत, नस्तग़फिरुका व नतूबु इलैक, नस्तग़फिरुका व नतूबु इलैक, नस्तग़फिरुका व नतूबु इलैक।
वसल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिही व बारिक वसल्लम। आमीन आमीन आमीन।